ख़बर शामिल कयूं था। नवावली मोहम्मद खां रिपोर्टर अबनवाज़ उमराणी। नवावली मोहम्मद लग ॻोठ शरफुद्दीन जतोई में लखनि रुपयनि जी लाॻत सां ठहियल सरकारी सीसी रोड खे ॿिन्ही पासनि खां 2 फुट हथरादू खोटराई करे उखेड़े तबाह कयो वियो आहे। ॻोठ शरफुद्दीन जतोई में ज़मीनदार आसिफ वलद उमर सोलंकी ऐं डॉक्टर मोहरम बालादीअ पारां ॻोठ शरफुद्दीन जतोई ॾांहुं वेंदड़ सरकारी सीसी रोड खे ॿिन्ही पासनि खां 2 फुट खोटराई करे केरायो वियो आहे। जॾहिं त ॻोठ शरफुद्दीन जतोई जे ॻोठाणनि जो चवणु आहे त असां हितां जे कुझु मुअज़िज़ माण्हुनि खे काफ़ी दफ़ा दांह ॾिनी आहे, पर उन्हनि बि कुझु न कयो आहे, जंहिं जे नतीजे में कमनि सां भरियल ट्रक जेका हैवी लोड हुजण करे असांजे सोलंग खे टोड़े छॾियो। कम सां भरियल ट्रक कल्टी पिण थी। ॻोठ वारनि जो चवणु आहे त ही सरासर नाइंसाफ़ी आहे जो सोलंग खे ॿिन्ही पासनि खां 2 फुट अंदरि ताईं खोटराई करे हथ सां केरायो वियो आहे। उन लाइ असां वस वारनि इदारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं सोलंग खे ॿिन्ही पासनि खां भराए ॾियारियो वञे त जीअं वधीक नुक़सान खां बची सघिजे।